सजी सिंध जिया मलीर में भी सकाफ़ती प्रोग्राम जारी ऐं सारी आहिनि। सजी सिंध जिया मलीर जी हिंदू बिरादरी भी सकाफ़ती ॾियारा जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा रहिया आहिनि। सभ खां पहिरीं आउं सिंध न्यूज़ वारनि खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं इहे इन्हनि चैनलनि असांजे सिंध जी सकाफ़त खे अजागर कयो ऐं उहे क़ौमूं बर्बाद थियनि थियूं जेके पंहिंजे सकाफ़त कल्चर खे विञाए वेठियूं आहिनि। टीवी 3 दिसंबर को सकाफ़ती डे बनाने जा रहा है और आज यहाँ पे हिंदू बरादरी ने भी इस दिन का ऐसा मुनासिबत से यहाँ पे एक प्रोग्राम अरेंज किया है। देखिए सिंध की जो सकाफ़त है ना वो बहुत पुरानी है। हम किताबों में देखें जहाँ सिंध का नाम होता है वहाँ आपको अजरक दिखाई देता है, जहाँ सिंध का नाम हो तो वहाँ सिंधी टोपी लाजमी आप देखते हैं। अॼु असां जेको ॾियारो मल्हायूं था सकाफ़त 3 तारीख़ ते रखियल आहे, पर असां जो अॻु में असीं सकाफ़त करियूं छो जो असीं हिंदू मुस्लमान जेको फ़र्क़ु कोन्हे सभु भाउर आहियूं। असीं सम्झ हिन जे सिंध जे सकाफ़त में बराबरि जा शरीक आहियूं। टोपी अजरक ॾींहं ते मुबारकबाद ॾींदुसि मां सभिनी सिंधियुनि खे सॾु थो ॾियां इन ॾींहुं घर न वेहनि, पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइनि, महिरबानी करे घरनि खां ॿाहिरि निकिरनि, जॾहिं जदोजहदी थी कनि। पंहिंजे सिंधियुनि जो ॾींहुं आहे, सम्झी पंहिंजी दीवाली आहे, पंहिंजी ईद आहे, घरनि खां ॿाहिरि निकिरी महिरबानी करे मल्हायो वञे। अॼु पंहिंजो हिकिड़ो त्योहार मल्हाए रहिया आहियूं, पर उन में असां सभु हिंदू मुस्लमान भाउर सभु गॾिजी हिते मिलिया आहियूं। ये तमामु सुठी गैदरिंग आहे ऐं इहो असांजे कल्चर सकाफ़त खे उजागर करण जी बहितरीन निशानी आहे। तमामु घणो सुठो महसूसु थींदो आहे जॾहिं असां पंहिंजी सिंधी हिकिड़ो सकाफ़त मल्हाईंदा आहियूं। तक़रीबन जेतिरा बि सिंधी मीडिया आहिनि त उन्हनि ते मल्हाईंदा आहिनि, उहो बि असां सिंधी इलाही मतिलबु ख़ुशी थींदी आहे मल्हाईंदे। ही सिंधी बि असांखे ॾाढो सुठो मौक़ो ॾिनो आहे कि असां पंहिंजी यूनिटी खे सकाफ़त खे असां पंहिंजे ट्रेन कल्चर कस्टम्स खे सॼो खे एक्सप्रेस कयूं कि माण्हुनि खे ॿुधायूं कि असां में केतिरी यूनिटी आहे, असां में केतिरी सकाफ़त आहे। सिंध टीवी न्यूज़ पारां ऐलानियल 3 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारे वारे ऐलान खे भरपूर मोट मिली रही आहे। हिंदू बिरादरी वचन कयो आहे त 3 दिसंबर जो सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कैमरामैन नबील मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़ मलीर, कराची।